ज़िंदगी जो मक़सद ज़िंदगी ये लफ़्ज़ ॿुधंदे ई दिलि में बेशुमार सुवाल उथनि था। असां दुनिया में छो आया आहियूं? असांखे अल्लाह ताला छो पैदा कयो आहे? असांजो हक़ीक़ी मक़सदु आख़िर छा आहे? ज़िंदगी रुॻो खाधो खाइणु पीअणु या कमु करण जो नालो न आहे। उहो त जानवर बि कनि था, पर इंसान लाइ ज़िंदगीअ जो मतिलबु कुझु वधीक आहे ऐं उहो आहे सोचणु सम्झणु ऐं पंहिंजे वजूद सां फ़र्क़ु पैदा करणु। जेकॾहिं को इंसानु इल्मु हासिलु करे ऐं उन इल्म सां ॿियनि खे रोशनास न करे त उनजो इल्मु बि बेकार आहे। ऐं जेकॾहिं को दौलत गॾु करे ऐं उन मां ग़रीबनि ऐं मिसकीननि जी ख़िदमत नथो करे, उन्हनि ते ख़र्च नथो करे त उनजी दौलत बि बेकार आहे। असुलु ज़िंदगी उहा आहे जेका ॿियनि लाइ आसानी बणिजे, जेका दिलनि में ख़ुशियूं भरे ऐं अल्लाह ताला जी मख़लूक़ लाइ मोहबत जो पैगाम ॾे। कंहिं लाइ ज़िंदगी जो मक़सदु वालिदैन जी ख़िदमत करणु आहे त कंहिं लाइ तालीम हासिलु करे ज़िंदगी बदिलाइणु आहे ऐं कंहिं लाइ त बसि हिकिड़ी मुस्कुराहट लाइ कंहिंजी ज़िंदगी बदिलाइणु आहे। हर इंसान जो मक़सदु अलॻि थी सघे थो, पर रस्तो सभिनी जो हिकु ई आहे त अलाह जी रज़ा हासिलु करणु। यादि रखो त कामयाबीअ जो मतिलबु वॾा घर, घणी दौलत या ऐश अयाशी न आहे, पर कामयाबी उहा आहे जॾहिं तव्हां हिन दुनिया मां वञो त माण्हू चवनि त यार माण्हू त को मोतबर हुयो। ज़िंदगी जो मक़सदु उहो हुजणु घुरिजे त असांजे तरफ़ां, असांजी ज़बान सां, असांजे जिस्म सां कंहिं बि माण्हूअ खे तकलीफ़ न पहुचे। असांजे हथनि सां, असांजी ज़बान सां कंहिं बि माण्हू खे का बि तकलीफ़ न पहुचे। सो दोस्तो, वक़्तु वञी रहियो आहे। ज़िंदगीअ जो हर लम्हो क़ीमती आहे। पंहिंजो मक़सदु सुञाणो, सुठो सोचियो, सुठो ॻाल्हायो ऐं सुठो अमल करियो। ज़िंदगी मुख़्तसिर आहे, पर जेकॾहिं तव्हां चाहियो त उनजो मक़सदु को सुठो बणिजी सघे थो। वधीक असांजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।